अफ़सोसनाक ख़बर है। नाज़रीन अवां से शेयर करियो पिया कंदकोट का। कंदकोट भरिसां शबीराबाद थाने जी अदमा चौकीदार गुलाम मुस्तफ़ा नूनारी जो तशद्दुद थियल लाश हथायो आहे। इलाइक़े वासियुनि पारां इतला मिलण ते पुलिस मक़तूल जो लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस मूजिब क़त्ल जो कारण मालूम न थी सघियो आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट बाद वाक़िए जो वधीक जांच कई वेंदी। अफ़सोसनाक ख़बर है। नाज़रीन शेयर करियो पिया अवां सां कंदकोट का। कंदकोट भरिसां शबीराबाद थाने जी अदमा चौकीदार गुलाम मुस्तफ़ा नूनारी जो तशद्दुद थियल लाश हथायो आहे। इलाइक़े वासियुनि पारां इतला मिलण ते पुलिस मक़तूल जो लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। जॾहिं त पुलिस मूजिब क़त्ल जो कारण मालूम न थी सघियो आहे। पोस्टमार्टम बाद वधीक जांच कई वेंदी। अफ़सोसनाक ख़बर है। नाज़रीन आगाह करियो पिया अवां खे कंदकोट का। कंदकोट भरिसां शबीराबाद थाने जी अदमा चौकीदार गुलाम मुस्तफ़ा नूनारी जो तशद्दुद थियल लाश हथायो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। कंदकोट खां टेलीफोन लाइन ते मौजूद है धरती टीवी जो रिपोर्टर हफ़ीज़ मलिक। जी हफ़ीज़ आगाह कजो। हाँ जी, कंगवाणी वेझो शबीराबाद पुलिस थाने के हद बेसिक हेल्थ सेंटर है, उते चौकीदार हुयो गुलाम मुस्तफ़ा नूनारी। हू जो बेसिक हेल्थ सेंटर से रात जो सुतल हुयो ऐं सुबुह जो संदसि जो लाश जो ॻोठाण ॾिठो ऐं ॻोठाण लाश ॾिसी करे पुलिस के इतला कयो। जॾहिं त पुलिस जाइ वारदात ते पहुची करे लाश हथ कयो आहे ऐं पुलिस मूजिब जिस्म ते तशद्दुद जा निशान उहे मौजूद आहिनि। अस्पताल जो लाश मुंतकिल कयो आहे। इन सिलसिले में पुलिस जो इहो चवणु आहे त क़त्ल वाक़िए बाबति वधीक पुलिस जी जांच उहा जारी आहे। जी ठीक है हफ़ीज़, तव्हां जी मेहरबानी।